नाज़िन बेरा टीवी के सर ते काज़ी अहमद जी शौकत कॉलोनी में मच कचेरी मुनक़द कई वई, जंहिंमें सूफ़ी फनकारनि ऐं सोगड़नि क़ौमी गीतनि ते माण्हुनि खे झूमाए छॾियो। उन हवाले सां ॾिसूं खुलाम हैदर उनड़ जी ही रिपोर्ट। प्रोग्राम जोर शोर से जारी है। अज शौकत उन्होंने बिरादरी तरफ मच कचेरी की हुई है। इनमें मुख्तलिफ राजा सूफ़ी फनकार उन काज़ी मजीद मौजूद शख्सियतूं पहुतल अचो तो उनखां पुछूं त हिन बिहार और 6 डिसंबर की तैयारी मेरान टीवी के ऐलान एक सकाफ़त की कहिड़ी तैयारी कई है उन बारे में छा चओ? अल्हम्दुलिल्लाह ॾाढो ख़ुशी महसूस थी रही है त जिते किथे ये प्रोग्राम या ये अदबी ऐं सकाफ़ती महफ़िलूं सकाफ़ती रंग ॾिसण में अचनि था, सिंध जा रंग ॾिसण में अचनि था। इन में मां जस ॾिनुसि त सॼी जेका असांजी इलेक्ट्रॉनिक मीडिया है, प्रिंट मीडिया है, ख़ुसूसन सॼे दोस्तनि खे जिन हिननि असांजे दोस्तनि के प्रोग्रामनि खे भरपूर तरीक़े से मोट दी। तमाम बेहतरीन है सकाफ़त के हवाले से उजागर है टोपी ही अजरक ये जेके भी आहिनि तमाम बेहतरीन प्रोग्राम है। ये तो पहिरियों प्रोग्राम जो थियो आसुल इज़्ज़त साहब जॾहिं ॿारनि में टोपी पाए निकितो हुयो त उनखां पुछा कई हुई त हीउ छा पातो आहे। आसुल इज़्ज़त साहब भी कॉल ॾिनी पूरे मुल्क लेवल ते त हीउ सकाफ़त ॾींहुं मल्हायो वञे, उहो एतिरो मशहूरु थींदो जो हीअं वर्ल्ड लाइ दुनिया लेवल ते मल्हायो वञे थो। इतनी खुशी है असांखे जेके छेक जे ॾियारे हवाले सां अची तमामु इंतहाई खुशी है। असां मेरा टीवी वारनि जा सिंधिया मीडिया तमामु शुक्रगुज़ार आहियूं जेको असांजे कल्चरल डे जे हिसाब सां हिन प्रोग्राम खे कवरेज था ॾियनि। असां हिनखे जेको ईद खां वधीक भरपूर नमूने सां असां हिनखे ॾियारे खे मल्हाईंदा आहियूं। जेको ॾींहुं आहे उहो सिंध सकाफ़त जे नाले सां ख़िदमत जो नालो कयो आहे। उन ॾींहं ते असां जेके ग़रीब माण्हू मुस्तक माण्हू आहिनि उन्हनि में कंबर स्वेटर ऐं जर्सियूं विराईंदासीं। जो असांजो जेको अज़म आहे उहो ख़िदमत जो आहे जेको असां सकाफ़त जे ॾींहं ते बि जारी रखंदासीं। वॾी महिरबानी। तोते ता नसणू आ जिन दिल सां तोखे पूजो आसो जान सलामत आहे। अञा अज असां वटि हिते मच कचेरी जो असां प्रोग्राम रखियो आहे। इहो सिर्फ़ु ईअं न त असां साल में हिकु दफ़ो ही सिंध जी एकता ॾियारो मल्हाए करे असां पंहिंजो फ़र्ज़ु पूरो था कयूं। न, असांखे सिंध असांखे जिंद वांगुरु आहे।